Muhammad Kalnanje Katlante Sayyid Safi Muhammad Kalnanje Katlante Sanaje Sayyid Aji Tariq Sanaje Sayyid Aji Tariq Nare Sayyid Nare Sindh काला संड पड़ा दा तुझा सारा सड पड़ा दा सारा सड पड़ा दा तुझा वाइया में वरनाया अल्लाह वाइया में वरनाया मिट्टी माते लाया मिट्टी माते लाया मुहट तुझा माता किताब मुहट तुझा किताब मुहट तुझा माता बेताब तुझा माया अल्लाह बेताब तुझा माया मामू मिट्टी माथे लाया मिट्टी माथे लाया रिम जिम राग नियता रिम जिम राग नियता तरबर बाहे लगाया अल्लाह तरबर बाहे लगाया मिट्टी माथे लाया मिट्टी माथे लाया माल मनीरा मक्का काले सनमा मक्का काले सनमा मक्का उठीजा नगर नगर पे आया अल्लाह नगर नगर पे आया माओ मिट्टी माते लाया मिट्टी माते लाया माँ तुझिया मिट्टी मंज मिला दे तुझिया मिट्टी मंज तुझिया मिट्टी मंज मिला दे आऊं मरता पाया अल्लाह मरता पाया माओ मिट्टी माते लाया मिट्टी माते लाया माँ सिंधु देश की धरती तो दे मुझी माता जल्दो ते जो ईश्वर निभाया माओ मिट्टी माथे लाया मिट्टी माथे लाया तुझो देश मुझो देश सिंधु देश तुझो रबर मुझो रबर जीएम सैयद शहीद तो वचन बोलो कंदस शफी मोहम्मद करनानी तो वचन बोलो कंदस शफी मोहम्मद करनानी कातलंते लानत पंजाब तो जेड़ोवा इन धरती खातिर जेड़ोवा शहीद शफी मोहम्मद करनानी खातिर जेड़ोवा तुझो देश मुझो देश सिंधु देश
हादसा भी मज़ार ऐं शहादतूं जेके बि पोयां हथ मुलवस हूंदा आहिनि असां सम्झूं था त रियासत हमेशह हिकिड़ा अहिड़ा माण्हू तयारु कंदी आहे जेके हक़ जे लाइ जेके पंहिंजे वतन जे लाइ पंहिंजी धरती जे लाइ जुदोजहद कंदा आहिनि या पंहिंजी जेको आहे सो धरती जी मालिकी कंदा आहिनि उहे पंहिंजा वाठा इस्तेमालु करे उन्हनि खे उन्हनि जे हथां क़तल कराईंदा आहिनि या उन्हनि खे पंहिंजी जुदोजहद तां विदड्रॉ करण जे लाइ रुकावटूं पैदा कंदा आहिनि। असां सम्झूं था त ज़ाहिरी तरीक़े सां शहीद शफ़ी करनाणी जे क़त्ल में जेके हथ मुलविस आहिनि इहे उहे वाठा ऐं उहे इस्तेमालु थियल हथ आहिनि पर इन जे पोयां जेकी सोच आहे इन जे पोयां जेको अमल आहे उहे जेको आहे उन्हनि गैर कुवतुनि जो आहे जेके नथा चाहिनि त धरती जेकी सिंध धरती आहे उते का इंसानी जेको आहे सो पंहिंजी धरती जे हक़नि जी जुदोजहद थिए ऐं पंहिंजे वसाइलनि जी कमालकी थिए ऐं जेको साईं जीएमसी जो नज़रियो आहे उहो को जेको आहे आम थिए त अॼु शफ़ी करनाणी जी शहादत वारे ॾींहं ते असां सभई दोस्त गॾु थिया आहियूं ऐं असां उन जी हिन अज़ीम ॾींहं ते हुन सां असां जेको आहे सो वचन कयूं था ऐं जेको हू कदावर शख़्सियत हो ऐं जेको हू बेदाग इंसान हो असां अॼु उन जी सिफ़ में बि फ़िक्रे साईं जीएमसी जो जेको कमु आहे उहो आम कंदासीं ऐं असां बि शफ़ी करनाणी वांगुरु पंहिंजी जेको आहे जिदोजहद ओत ई जारी रखंदासीं जेसि ताईं असांजी सिसी में साह